अस्सलाम वालेकुम मौक़ो मौजूद दोस्तों जी तो 6 ॾींहं पहिरियां कुझु पठाण जी छोकिरी पेशावर में अगवा थी जंहिंखे पंजाबी अगवा करे कचे में हली शिकारपुर में जॾहिं हुनजो वाल साहब आयो सखर में शिकारपुर में जॾहिं हुन एफ.आई.आर. कटाइण आयो त सिंध पुलिस एफ.आई.आर. कटण लाइ तयारु कोन्हे, कचे में लहण लाइ तयारु कोन्हे। मां सलाम पेश थो कयां उन्हनि पठाणनि खे जेके 3000 पठान जेके हथियार खणी निकिता रोडनि ते पंहिंजी न्याणी खे बचाइण लाइ। उन्हनि इहो ऐलान कयो त असांखे छॾियो, असां कचे धड़ियल असां पाण मुक़ाबिलो करे पंहिंजी पंहिंजी न्याणी खे आज़ादु कराईंदासीं। त फौरन सिंध पुलिस एक्शन खणी कार्रवाई करे कचे में उन न्याणी खे बाज़ाब करायो। सुठी ॻाल्हि आहे, हुनखे आज़ादु कराई, पर असल में उहा ॻाल्हि ख़तमु न आहे थी। ॻाल्हि वरी हितां ई शुरू थिए थी जॾहिं असांजी सिंध जी न्याणी मुहर्रम महीने में प्रिया कुमारी अगवा थी वई, जंहिंखे 6 खां 7 साल थी आहिनि। अॼु ताईं हुनजो न ॾसो न पतो आहे। त मां सिंधी क़ौम खे इहो थो चवां, थोरी तव्हां गैरत आहे न त पठाण न वांगुरु तव्हां हथियार खणी रोड ते निकिरी पंहिंजी न्याणी खे बाज़ाब कराए सघो था। बाक़ी रोड ते धरणा हणी रोड बंदि करे ज़रदारी तोसां छेड़ो आहे, लंचार तोसां छेड़ो आहे, इहो कुझु कोन थींदो मुंहिंजा जानी। अगरि तव्हांखे पंहिंजे हक़नि लाइ विढ़णो आहे त हथियार खणी विढ़ो, जीअं पठाणनि साबित करे ॾिनो। गैरतमंद पठाणनि खे मुंहिंजो सलाम आहे। 7 साल थी विया आहिनि, ॾस न पतो आहे न्याणी जो। सिंध में अगवा थी आहे, सिंध में कोन थी मिले। जॾहिं पेशावर जी न्याणी पेशावर में अगवा थी सिंध में मिली आहे, चाहे ॿधी आहे। तव्हां लंचार तव्हां जहिड़ो आहे, ज़रदारी तव्हां जहिड़ो आहे,